शाइरी तूं तारीख़ में ॻोल्हींदे त आऊं किताब थी मिलंदसि, जे ख़्यालनि में ॻोल्हींदे त आऊं ख़वाब थी मिलंदसि। ए उस्ताद आऊं हुसन जो शहज़ादो त न आहियां, पर तूं गुलनि में ॻोल्हींदे त तोखे गुलाब थी मिलंदसि। ॻोठ मोहम्मद ख़ान बिजोरो लॻ ॿेलो शहर जे ग़ुलाम मोहम्मद ऐं आजिज़ इम्तियाज़ अली जी चूंड अलाए त कंहिंजूं ई सिटूं। अखियुनि में पंहिंजा कुझु अरमान छॾे वेंदासीं, ज़िंदगी में पंहिंजा कुझु निशान छॾे वेंदासीं, खणी वेंदासीं बसि तुंहिंजी दुनिया मां हिकिड़ो कफ़न, तोलाई सॼो जहान छॾे वेंदासीं। खारगुरू बुली शाह करीम जे बाबुल पोढ़े रिंद ऐं शहर सांगी फरह जे मोहम्मद सुमार मेमण जी चूंड कयल हीअ शाइरी। मिठा छॾ रुसामूं हली आ अंगण ते, पियो मां प्यारा मोहब हाँ मरण ते, अची सार लहतूं हयाती में जानी, इझो यार आहियां ज़मानू छॾण ते, बचाई हयाती त हींअर ई हली आ, जिया पो सजणा अव्हां जे अचण ते, सजण तो सवा मां त तड़पां लुछां थो, कयो क्यास थोरो त मुंहिंजे लुछण ते, सहारे अव्हां जे त फारूक जिए थो, सिगोबर सजणा हयाती खुटण ते। ॻोठ अहमद ख़ान लगारी लॻ लगारी स्टाफ जे करीम बख़्श शेख लिखियो, मोहब्बत में सभु सूर सहणा ई पवंदा, गड़ी पिया जे ॻोढ़ा त पीअणा ई पवंदा, कची तंद मोहब्बत जी आहे चवनि था, छिजी पिया जे धागा त ॻंढणा ई पवंदा, निभाए नथा ॼाणनि जेके नींहं खे, उन्हनि सां गढियल नींहं छिनणा ई पवंदा, कॾहिं सूर दिलि जा त ॿिए सां सलबा, मिलिया जे रूबरू सजण त सलणा ई पवंदा, लॻा बे वफ़ा जे पोयां वतन था, उहे पूर दिलि जा त पलणा ई पवंदा, गड़ी पिया जे ॻोढ़ा त पीअणा ई पवंदा, गड़ी पिया जे ॻोढ़ा त पीअणा ई पवंदा। उमरकोट शहर खां भा अली शेर समेजे जी चूंड मुर्शिद लतीफ़ जो भलारो बैत। चांगा चंदन न चरी मया पिए न मोक, अगर ओडो न वञी थुकियो छॾी थोक, लाणे विचां लोक तो कहिड़े अखर अड़ियो। अयूब खोसे जे नसर मां सिजावल खां भा अमीन शेख जी चूंड। एहसासनि जी अजराई गवाह आहे त पाण सां रूह रिहाण करण वारा कॾहिं बि ॿियनि जी ज़िंदगी सां नाहिनि खेॾींदा, उहे त रुगो नए सुबुह जहिड़ियूं मोहबतूं विरहाईंदा आहिनि। उमरकोट खां पीर बख़्श राहमे जी चूंड मुर्शिद लतीफ़ जो भलारो बैत। जीअं झुगा झोलनि में ईअं न मरन मच्छ, सबर धार समुंड जा के राऊं रंगियूं रछ, ही छाड़ूं ऐं छछ ओड़ा अञा अॻाहूं थियो। ॻोठ बखर सूमरे जे दिलबर जान सूमरे जी चूंड अलाए त कंहिंजो ई नज़म। लॻे थो हेल सियारे में यको उहो बंद में हूंदी, लॻे थो हेल सियारे में यको उहो बंद में हूंदी, पुॼाणा रीह पिरी हाणे टुटल चूड़ी रहिया आहियूं, अजाई हर घड़ी आहे अजायो थो लॻे जीवन, अजायो हर वचन आहे अजाई शाम जी दिला, अजाया थी पिया आहियूं अजायूं मौसमूं आहिनि, अजाया ॾींहं था गुज़रनि अजाई राति भारी आहे। समूरियूं सुगंदूं घायल सुञा महबूब टाणा थिया, उञूं आ ॻोठड़ो दिलि जो लथो आ रूह ते हाणे, विछोड़े जो हरण कारो बरिया वेल पोञाड़ी प्रिय जे पंध कोरे में, रुगो मजबूर थी पियासीं गसन में चूर थी पियासीं, हिजर जे कहकशाउनि में दगन में देर ॼणक आई, बनीअ ते ॿेर ॼण आहियूं। विहामिल वक़्तु थो सारे अखियुनि जा लाड़ लाखीणा, चपन जो चेट पाछाटो, खिलण आहे घड़ी खन जो रोअण जे लाइ सदियूं घुरिजनि, मिलण लाइ वक़्तु ई कोन्हे, रुनी उहो कुंड में हूंदी, अखियुनि में सोगी हूंदो विछोटी कंध में हूंदी, लॻे थो हेल सियारे में रुगो उहो बंद में हूंदी, रुगो उहो बंद में हूंदी। सजी रात जगा
सुपर हाईवे ते सफ़र कंदड़ ड्राइवर हज़रात लाइ फ्रंटियर वर्क ऑर्गेनाइज़ेशन FWO जो पैगाम। मोटरवे जे तामीराती कम में FWO जा वर्कर मसरूफ़ आहिनि। ड्राइवर हज़रात खे अपील थी कजे त गाॾी एहतियात सां ड्राइव कयो। जिन जगहनि ते तामीराती कम जारी आहे उते गाॾी सिलो ऐं एहतियात सां ड्राइव कयो। ही पैगाम फ्रंटियर वर्क ऑर्गेनाइज़ेशन FWO पारां पेश कयो वियो। प्रोग्राम आईना XFM 92 तां पेश कयो पियो वञे। हिकु दफ़ो ॿीहर हिन सफ़र में अव्हांखे चऊं था भलीकार। आख़िर में कुझु साथियुनि जा नाला वठंदासीं जिन साथियुनि असांखे ख़त लिखी यादि कयो। ॻोठ मोहम्मद हमज़ो गाबार खां मोहम्मद गाबार, मोहम्मद सुमार गाबार, वॾी महिरबानी अदा। सुठो ऐं सुहिणो मवादु लिखो। ॿी ॻाल्हि त अखरनि तरफ़ थोरो ध्यानु ॾियो। यादि कयो असांखे मेहरदीन पालारी ऐं चाकर ख़ान पालारी, अब्दुल शकूर पालारी, ॻोठ आहे वज़ीर पालारी कापट खां। मुंहिंजो ख़त असां ते पहुतो। लख थोरा वॾियूं महिरबानियूं। जत ग्रुप मोहब्बती क्लब सुल्तान एग्रीकल्चर फार्म बहादुर वाह खां मोहम्मद आरब जत, ज़ैनल आबदीन आथो, सलीम अहमद जत, शहर सांगी फरे खां मोहम्मद सुमार मेमण, शहर सांगी फरे खां। यादि कयो असांखे किरशन कोहली माखी वारे ऐं आकेल कोहली, मलकानी शरीफ़ खां भा मुख्तियार अहमद लगारी, महिरबानी अदा अव्हांजी। यादि कयो असांखे ॻोठ सजण उडेज खां अब्दुल सत्तार राजा भुट्टो उडेजो। यादि कयो असांखे ॻोठ रईस बहादुर ख़ान चांडे खां, एजाज़ चांडियो, अल्ताफ़ चांडियो, अब्दुल गनी चांडियो ऐं हरीश कोहली। यादि कयो ॻोठ सैद जेरे शाह खां, बहज़ाद अली लुंड, अरशाद शाह ऐं मनशाद शाह। ॻोठ सजण उडेजे खां हाशिम उडेजो, हुसैन उडेजो, हाजी अलहन उडेजो। यादि कयो असांखे ॻोठ सजण उडेजे खां गुल हसन गुल उडेजो ऐं जुमन ख़ासखेली। मलकानी शरीफ़ खां हबीबुल्लाह ऐं वली मोहम्मद लगारी, नए कोट खां ख़ालिद हुसैन नोतकानी ऐं अब्दुल रज़ाक समेजो। मातली शहर खां यादि कयो अब्दुल सत्तार उडेजो, रफ़ीक अहमद रोस्तमानी, मोहम्मद अमीन टालपुर। ॻोठ हाजी बशीर वरिया खां बाबू उडेजो, वकार वरिया, नज़ीर वरिया। ॻोठ हाजी सिद्दीक़ उडेजे खां असांखे यादि कयो अली अकबर उडेजे। शहर राजे खनानी खां यादि कयो असांखे असांजे दोस्त SHO आशिक लुंड। वॾी महिरबानी मुंहिंजा भाउ अव्हांजी हिन सफ़र में यादि करण जे लाइ। ऐं अव्हांजो बेहद थोराइतो। शहर टंडे बागे खां असांजे सिंध पुलिस जो हिकिड़ो ॿियो SHO दोस्त शकील अहमद जमाली, महिरबानी भाउ अव्हांजी। यादि कयो असांखे बुरड़ी शाह करीम खां, अली खाड़क, बाबल पोढ़ो रिंद। ॻोठ सरदार मुटके खान पालारी खां, तन्हा यासीन खान पालारी। ॻोठ हाजी अलहनू ख़ासखेली खां, ज़ाहिद ऐं रिज़वान ऐं ज़मीर ख़ासखेली। टंडे बागे खां शुइब ऐं अवेस कल्होड़ो। ॻोठ वयूं जूणेजो खां सागर शाह अली जूणेजो। छछ जान खान खां असांखे यादि कयो अशरफ वलासियो। ॻोठ मल्क सलेमान केहर खां शाइर ग़ुलाम नबी केहर, ग़ुलाम रसूल उर्फ़ बाबली केहर, महिरबानी भाउ अव्हांजी। ऐं हिन शाइर ग़ुलाम नबी केहर खे बि असां भलीकार चऊं था, मोहबतूं अदा। ॻोठ गुल मोहम्मद मंगरियो खां मुख्तियार ऐं मुज़मिल ऐं सजाद मंगरियो। ॻोठ मोहम्मद सुमार जूणेजो खां साहिर जूणेजो, ग़ुलाम मुस्तफ़ा जूणेजो। ॻोठ गुल मोहम्मद मंगरियो काहिरी खां असांखे यादि कयो भाउ बशीर मंगरियो, महिरबानी अदा। वफ़ा खमीसो सोलंगी। ॻोठ सलेमान मंगवाणू खां शकील मंगवाणू। ॻोठ काराणी पालारी खां शमीम जान पालारी। अव्हां समूरनि साथियुनि असांखे यादि कयो। अव्हां सभिनी जा लख थोरा वॾा वॾ ऐं वॾियूं महिरबानियूं। ऐं से मुंहिंजा हाणे अॼोके प्रोग्राम आईना ऐं अक्स जी आख़िरी कड़ी। ॾींहं ॾिठे जो ॾिया ॿरनि था माण्हू, तंहिंखे नज़म चवनि था। छॾे विया भले पर किनारे छॾियो आहे, असांखे बि कंहिंजे सहारे छॾियो आहे। जी हा, हिकु ख़ूबसूरत नज़म। ऐं हीअ नज़म असांखे चूंडियो माणियो आहे नए कोट जी नगरी खां भाउ शफ़ीकुर रहमान थेबे। हुसन थर जो निरालो ही खणा थो पाण सां कोरे, मिलण जी मुंद में जाना विछोड़नि जी कथा ओरे। छॾियां कीअं छाछरो तुंहिंजो रंगनि सां पाण खे रंगजे, रंगनि सां पाण खे रंगजे। कॾहिं के शाम टाणे जो निमन जी छांव में छिरकी, ॾिना हुआ टहक तो जेके उहे सभु रंग होलीअ जा, विसारे रूप सभु तुंहिंजा। अञा के साठ सावण जा संझा वेले चरी पसजनि, उॾारियो ॼार तां पोइ पुट बिंभूरिन जे पुठियां डोड़ी। ॾिजनि के छाल हरणिन जीअं ई सभु मोहबतूं मोड़े, ॿधा छाले भरी वांगर। अञा तोसां खिला मुर्कां, अञा तोसां त ॻाल्हायां, छॾियां कीअं छाछरो पंहिंजो, छॾियां कीअं छाछरो पंहिंजो। ऐं से मुंहिंजा सुरनि गुरनि साज़नि ऐं आवाज़नि सां सिंगारियल इहो अॼोको प्रोग्राम आईना ऐं अक्स। वरी मिलण ताईं पंहिंजे मेज़बान बशीर उडेजे खे ॾींदा इजाज़त। मोकिलायूं था दिलियूं गॾु।